हेलो वल्लू व्याजी थो ॻाल्हायां यार। हे गुलू पैसा नथो ॾे। अदा असां पीउ जा नौकर हुउसि छा। 50,000 वठी वियो आहे, 3 साल थिया अथसि। इनजे पीउ खे वञी ॿुधा त 3 लख रुपया थी विया थी। चओ इज़त सां पैसा पुॼाए वञ, न त इएं ॼुंडनि खां वठी गेले ईंदोमांसि। मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई पियो अथई, जल्दी हिनखे चओ त पैसा पुॼाए। अस्सलाम। ठीकु आहे, हाणे फ़ोन रख। वालेकुम सलाम। अदा छा हाल आहे? गुलाम हुसैन ख़ुशि आहे? साईं ॿियो ख़ैर तबियत ठीकु आहे? टाट सफ़ा मस्तु लॻा पिया? ठीक ठाक। हा हुकुम कयो साईं। इहो तव्हां चयो जंहिं महिल पोइ दफ़े मां पैसा वठणु आयो हुउमि तव्हां खां, वरी पोइ मिड़ई को वॾो कमु अची वेंदो आहे, मसलन को गाॾी वठणी थी या न्याणी जी शादी थी, इन जे करे तव्हां ॾेई ईंदा आहियूं। ॿियो को वाह कोन सुझंदो आहे इन जे लाइ। पोइ हे अमीन खे वठी आयो। अमीन कल्ह मिलियो मूंखे, चई न्याणी जी शादी आहे, सेठ ॾे हलूं, कुझु पैसा वठी ॾियसि। अदा घणा खपनि? 50,000 खपे। अच्छा, घर में कुझु अथसि? 2-3 बकरियूं आहिनि, उहो बि पंहिंजूं थी या ईअं माना सीर थियल आहिनि? सीर थियल आहिनि। अच्छा, 50,000। 50,000 घणे टाइम जे लाइ? साल जे लाइ। साल जे लाइ 3.5 लख रुपया थींदसि। ॾींदासीं त पोइ रेत बैत पुट न आहे। हाणे सॼो ॻोठु फिरिया हुन कंहिं ॾिनो वे? मिट माइट बि आज़माया हुए, पंहिंजा पराया आज़माया हुए न। असां ॾुखे वक़्त में कमु ईंदा आहियूं, पंहिंजी कमीशन बि ठीकु ठाक वठंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे 3.5 लख रुपया लॻंदई बाबा। 50,000 मां तोखे ॾियां थो। हाणे 3.5 लख रुपया वठंदो माई। हाणे मां डेट बि सभु कुझु लिखी थो छॾियां, माना 1.5 साल खां पोइ 3.5 लख रुपया। ठीकु आहे। सही ठीकु। त जेकॾहिं पैसा न ॾिनई न, घर ते वञी कब्ज़ो कंदो मां। बिल्कुलु असांजो उसूल आहे साफ़। पोइ पैसा असां ॾियूं था, न मिलिया जीअं वणे तव्हां कजो। हा तूं बि विच में आहे, तूं बि अञा कोन ॾिना आहे, पर तूं 2-3 महीना रहियल आहिनि। इन जे करे पैसा न ॾिना न, घर ते वञी कब्ज़ो कंदो मां। पुट जेकॾहिं इहा नंढड़ी न्याणी थी न, इहा विकिणी करे बि मूंखे पंहिंजा पूरा पैसा करे ॾींदासीं। हा ॾींदासीं। गोरामा हेॾिया पुट हेॾिया। असां पैसा ॾींदा आहियूं त वठण बि ॼाणींदा आहियूं। ठीकु आहे। असांखे कंहिंजो ख़ौफ़ न आहे, न अलाह जो ख़ौफ़ आहे, न कंहिंजो आहे। बाबा कमु आहे न पंहिंजो। हा वञ तिजोरी खां 50,000 खणी आ। ठीकु आहे, जल्दी खणी आ। हिकु अॼु उन ॻाल्हि कई मां न, वरी ॿियो अमर आयो, पैसा न ॾे पियो। मां चयोमांसि ज़ाल विकिणी करे बि पैसा ॾे। हा असां वठण बि ॼाणींदा आहियूं, ॾींदा आहियूं न। बिल्कुलु बिल्कुलु ईअं त आहे। हाणे हे 50,000 जी फिक्स टाइम ते ॾिजांइ। ठीकु आहे। घर ते अची कब्ज़ो कंदो मही न त इंशाल्लाह ॾींदा न। चांहि पींदो? हलो न बस महिरबानी। ठीक है। हलो हा ये अमरा बस ख़त्म कर।